डहरकी जे रेगिस्तानी इलाइक़े नूरपीर में हर साल जियां हिन साल 2025 में सालाने मेले जे तक़रीबुनि जो इनेकाद कयो वियो। हिननि तक़रीबुनि सबबि हिन वीरान ऋण में रंग रची वेंदा आहिनि। मसरूफ़ियतुनि जी वधंदड़ लहर सबबि हज़ारे इंसान तफ़रीह जी ॻोल्हा में हिते पहुचंदा आहिनि। नूरपीर मेले जे तक़रीबुनि में हिकु अहम जुज़ इहो बि हूंदो आहे त समें माण्हू ज़हननि खे सुकून ॾियण लाइ हिते केतिरा ई ॾींहं क़याम कंदे दुनिया जी दलदल खां लातालुक़ नज़र ईंदा आहिनि। वारीअ जे लकनि दड़नि में ख़ैमा खोड़े कचहरियुनि जा मांडाण मचाया वेंदा आहिनि ऐं मुख़्तलिफ़ अंदाज़ में मोहबतुनि जा मेड़ाका नज़र ईंदा आहिनि। नूरपीर जे मेले में ख़ूबसूरत बाज़ारूं सजायूं वेंदियूं आहिनि। जॾहिं हिकु नज़र वारी जी वीरानी तरफ़ ॾिसबो आहे त दिलि गमज़दा थींदी आहे, पर जे वरी हिननि बाज़ारुनि ॾांहुं ॾिसबो आहे त उर्दू जी चवणी जंगल में मंगल यादि अची वेंदी आहे। हर पासे हर माण्हू पंहिंजी अलॻि दुनिया आबाद कयूं वेठो हूंदो आहे। जंहिं इलाइक़े में पीअण जे पाणी जो ढुक मुयसरु न हुजे, उते वरी अहिड़ा एहतमाम यकीनन वॾो ॾुखियो कमु आहे। पर अञा ई आहीन आदेसी अनवर चवे सो हाजी खान महर जी कोशिश ही सभु अहंजा कम सहजा करे छॾींदी आहे। नूरपीर मेले में लज़ीज़ मिठाइनि जा दुकान खोलिया वेंदा आहिनि। हिन मेले में हज़ारे माण्हू शिरकत कंदा आहिनि ऐं ही मेलो माण्हुनि जी तफ़रीह समेत केतिरनि ई माण्हुनि जी रोज़गार जो सबबु बणिजंदो आहे। हीउ इलाइक़ो शहर खां घणो परे हुजण बावजूदु रौनकुनि जो महवर बणियल नज़र ईंदो आहे। हर पासे ज़िंदगी जो हक़ीक़ी रूप नज़र ईंदो आहे, छो त ज़िंदगी रुगो खाइण पीअण न पर ख़ुशियूं विरहाइण जो नालो आहे। नूरपीर जे मेले जूं शामूं या उभरंदड़ सिज केतिरनि ई माण्हुनि लाइ यादगार हुजनि था। सरकार के घुर्जे त वध खां वध तफ़रीह जा मौक़ा फ़राहम करण लाइ सरकारी सतह ते पिणु कोशिश कई वञे त जीअं इंसान खे खन पल लाइ सुकून हासिल थी सघे।